हदीस में चे तो बेनमाज़ी मरंदो त बुखियो थी मरंदो, बेनमाज़ी मरंदो त उन्यो थी मरंदो। बेनमाज़ी की सॼी दुनिया जो पानी प्यारो बेनमाज़ी जी उञल रहंदसि, बेनमाज़ी खे सॼी दुनिया जो खाधो खारायो, बेनमाज़ी जी बुख कान लहंदी। फरमायूं बेनमाज़ी जीअं मरंदो वेंदो क़ब्र में पहुचंदो वेंदो, हिकिड़ो डांग अज़ाब जो मुसलत कयो वेंदुसि, क़यामत यो डांग डंकींदो रहंदुसि। फरमायो नांग एॾो त ज़हरीलो आ जो क़ब्र मां मुंहुं ॿाहिरि कढी करे फूक ॾे त क़यामत हिन ज़मीन ते का साई शइ पैदा ई न थिए, एॾो त उन नांग जो ज़हर आ। सचो नबी साईं सच फरमायो। मताईं जो त मौलवी जोगी हीअं चयो आ, मां पंहिंजे पीउ जी ॻाल्हि नथो ॿुधायांव, पंहिंजे उस्ताद ऐं मुर्शिद जी ॻाल्हि नथो ॿुधायांव, उन ई मदीने वारे साईं जो फरमान अथव, जंहिं ते तुंहिंजो बि ईमान मुंहिंजो बि ईमान, ख़ुदा जी ज़ात जो कसम आसमान चीरजी सघे थो, ज़मीन फाटी सघे थी, जबल ऐं पहाड़ पुर्दा पुर्दा थी सघनि था, पर आमिना जी लाल मिठे नाले वारे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कौल कूड़ो नथो थी सघे। भली असां वरगन जे कब्रिस्तान खे वञी खोलियूं, हिकिड़ो बि नाग न हुजे, सभु लाश मिटी थी विया हुजनि, हड्डा बि उन्हनि जा ॻरी विया हुजनि, पर नबी साईं फरमायो आहे, नबी साईं जो फरमान सचो आहे, बेनमाज़ी खे नाग डंगे। जेकॾहिं रब ॾेखारे त बेनमाज़ी खे नाग थो खाए त पोइ त नवाब शाह जा वांॻिया बि कलमो पढ़ी अचे मस्ती में पहुचे।